जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं फैज़गंज खां इरशाद अली बालादी जी। फैज़गंज में इलेक्शन वेझो ईंदे ई सियासी मैदान में हलचल शुरू थी वई। अहम शख़्सियतुनि फंक्शनल लीग खे अलविदा करे पीपल्स पार्टी में ऐलान करे छॾियो। बैरिस्टर शिराज शौकत राजपर पारां मोहम्मद शाह बालादी स्टाफ ते शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें ज़ाहिद अली चांडियो, मोहम्मद अज़ीम बालादी, सज्जन अली मक्सी पारां फंक्शनल लीग खे अलविदा करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियण जो बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो। उन मौक़े ते तक़रीब में आयल अॻुवाननि खे सिंधी सक़ाफ़ती अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया, जंहिंजा महिमान ख़ासि फ़क़ीर अजब अली हीसबाणी, एडवोकेट फेरोज़ चांग, रईस मदद अली शर, लियाकत अली बुर्दी ऐं ॿिया हुआ। उन मौक़े ते बैरिस्टर शिराज शौकत राजपर ॿुधायो त फैज़गंज तालको पीपी जो गढ़ आहे ऐं हितां जे अवाम हमेशह पीपी जी सपोर्ट कई आहे ऐं मां तमामु घणो थोराइतो आहियां हितां जे बाशऊर अवाम जो जन हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾिनो।